अमेरिका पारां ईरान ते हिकु भेरो ॿीहर जंग में शिदत आणण जी धमकी। अमेरिकी जंग वारे वज़ीर पैट हेक्सिट जो चवणु आहे त ईरान को मुआहिदो न कयो त जंग वधीक शिदत सां जारी रहंदी। ईरान लाइ ईंदड़ कुझु ॾींहं फ़ैसिलाइता हूंदा। ईरान वटि ऑप्शन महदूद ऐं अमेरिका वटि लामहदूद आहिनि। जनरल डीन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जंग बाबति अमेरिकी वज़ीर पैट हेक्सिट चयो त नई रिजीम चेंज जे फ़ैसिलनि में तब्दीली नज़र आई आहे। जेकॾहिं ईरानी क़यादत सम्झदार आहे त मुआहिदो ज़रूरु कंदी। अमेरिकी वज़ीर चयो त हिकु महीने दौरान ईरान में 11,000 हदफ़नि खे निशानो बणायो वियो। 150 बहरी जहाज़ तबाह करे ईरान जी सप्लाई चीन मुकमल तौरु तबाह करे छॾी आहे। हदफ़ हासिल करण ताईं ईरान सां जंग जारी रहंदी। विच ओभर जी छिकताण वारी सूरत हाल खे नज़र में रखंदे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चीन जे इंतिहाई अहम दौरे ते बीजिंग पहुतल। इसहाक़ डार जी चीनी परॾेही वज़ीर वांग ज़ी सां मुलाक़ात, इलाक़ाई सूरत हाल, ॿतरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही परॾेही वज़ीरनि पारां ईरान छिकताण मामले ते स्ट्रेटेजिक सहकार खे हथी वठण जो फ़ैसिलो। चीनी परॾेही वज़ारत मूजिबि चीन ऐं पाकिस्तान हर हाल में स्ट्रेटेजिक पार्टनर्स रहंदा। ॿई मुल्क आलमी तौरु इलाक़ाई मसइलनि ते हिकु जहिड़ो मौक़िफ़ रखनि था। खिते में अमुन जे क़याम लाइ गॾियल कोशिशूं जारी रहंदियूं। खिते में छिकताण घटाइण लाइ चीन तामीरी किरदारु अदा कंदो रहंदो। सिंध जे समूरनि तालीमी इदारनि में सुभाणे खां रेगुलर तदरीसी अमल बहाल थी वेंदो। स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में ऑनलाइन क्लासनि बदिरां फिज़िकल क्लास हलंदा। हफ़्ते जा 2 ॾींहं तालीमी इदारा बंदि रहंदा। सिंध काबीना फ़ैसिलो कयो आहे त सरकारी गाॾियुनि खे घटि में घटि इस्तेमालु करे बचत पॉलिसी ते अमल कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमून जी घुर वज़ीर जावलस लंजार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त ॿारनि जी बचत लाइ हर मुमकिन क़दम खणणा पवंदा। खिते जा असर के हिकु मुल्क लाइ न पर पूरी दुनिया लाइ चैलेंज आहिनि। शर्जिल इनाम मेमून चयो त MQM मकानी इदारनि जे इख़्तियारनि जी ॻाल्हि कंदी आहे पर चूंडुनि मां फ़रार थी वेंदी आहे। फारूक सत्तार जी ॻाल्हियुनि खे अहमियत न ॾिनी वञे, हू अॼुकल्ह परेशान आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमून जो चवणु आहे त सिंध काबीना कणिक जी ख़रीदारी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हारी कार्ड वसीले 1 मिलियन मैट्रिक टन कणिक ख़रीद करण जो फ़ैसिलो थियो आहे। सिंध काबीना SDGs तहत 98 स्कीमुनि जी मंज़ूरी ॾींदे 4.33 अरब रुपया रखिया ऐं औरत फाउंडेशन लाइ 5 करोड़ रुपया ग्रांट जी मंज़ूरी ॾिनी। गुरु वज़ीर जावलस लंजार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमून चयो त काबीना फ़ैसिलो कयो आहे त कचे वारे इलाइक़े जी जामे सर्वे कई वेंदी, जंहिं लाइ रक़म रखी वई आहे। सर्वे खां पोइ कचे जे इलाइक़नि में सिक्योरिटी मसइला हल करण में आसानी थींदी। कराची जे मनसूबनि ते राति ॾींहुं कमु जारी आहे। ट्रांसपोर्ट खातो नेक नियती सां रेड लाइन BRT ऐं ॿियनि मनसूबनि ते कमु करे पियो। सिंध जे घरु वज़ीर जावलस लंजार जो चवणु आहे त उबावड़े खां ठठे ताईं कचे जे इलाइक़े जी सर्वे जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चाहियूं था त कचे जा माण्हू, ख़ासि तौरु औरतूं, कचे जी ज़मीनुनि जी अलाटमेंट मां फ़ाइदो हासिलु कनि। सिंध पुलिस कचे में कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि। कचे में ऑपरेशन निजात मेराण सां अमुन क़ाइमु थियो। घोटकी, सखर, कशमोर, शिकारपुर ऐं जैकबाबाद जे कचे में ऑपरेशननि दौरान 393 ॾोहारनि हथियार फिटा कया। सखर खां बावरपुल जो सफ़र ॾुखियो हो, हाणे महफ़ूज़ बणायो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरु वज़ीर चयो त दादू केस जो फ़ैसिलो अदालत ॾिनो। सज़ा थिए हा त सुठो थिए हा, जवाबदारनि जो बरी थियणु ख़राबु आहे। इहो तासुरु ख़तमु करणो पवंदो। धुरनि खे फेयर ट्रायल जो मौक़ो फ़राहम कयो वियो। दादू सेशन कोर्ट में काल्ह वारो फ़ैसिलो अहम हो। कोशिशि कई वई त कंहिं बि धुर खे को नुक़सानु न पहुचे। फायरिंग कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल थींदो। सिंध काबीना मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में तरक़ियाती एजेंडा ऐं काबीना कमेटी ऑफ फाइनेंस सिफ़ारिशुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। काबीना मलीर खां गगर फाटक ताईं 3.5 किलोमीटर डिघे रोड जी मरमत लाइ 2.55 अरब रुपयनि जी सिफ़ारिश मंज़ूर कई। ॿोॾि मुतासिर रोडनि ऐं पुलियुनि जी बहाली लाइ 888 मिलियन रुपया, जॾहिं त मुख़्तलिफ़ रोडनि जी वाध ऐं मरमत लाइ 1966 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। तलहार खां टंडो बागो ऐं नुशरो फिरोज़ रोड खां मेराण हाईवे लिंक रोड मनसूबा बि शामिल। सेंट पैट्रिक स्कूल कराची में जदीद स्टेडियम लाइ 10 करोड़ रुपया मंज़ूर कया विया। तर ND कैंपस फेज़ 2 लाइ 6 अरब रुपयनि खां वधीक रक़म जी मंज़ूरी ॾिनी वई। सखर ऐं रोड़ी लाइ RO प्लांट्स, स्ट्रीट लाइट्स ऐं पेवर ब्लॉक्स समेत मनसूबा मंज़ूर कया विया। शुरूआती तौर ते 25 सैकड़ो फंड जारी करण जो फ़ैसिलो
काबीना मज़ारुनि ऐं मज़हबी हंधनि ते तरक़ियाती मनसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। दराज़ा शरीफ़ में हज़रत सचल सरमस्त लाइब्रेरी जे क़याम जी मंज़ूरी। सचल सरमस्त लाइब्रेरी मनसूबे जी लाॻत 5 करोड़ 15 लख रुपया मुक़ररु। भिट शाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते तरक़ियाती कमनि जी मंज़ूरी ॾिनी वई। मनसूबनि लाइ 3 करोड़ 36 लख रुपया मुख़्तस कया विया। वॾे वज़ीर ॿिन्ही मनसूबनि लाइ 25% फंड्स तकिड़ा जारी करण जी मंज़ूरी ॾिनी। ज़ाइरीन खे बहितर सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़दम तेज़ कया वञनि, वॾे वज़ीर जी हिदायत। वफ़ाक़ी घरु वज़ीर मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद में नादरा हेडक्वार्टर्स जो दौरो। घरु वज़ीर जी सदारत हेठि नादरा ऑफिस में आला सतही इजलास। नादरा चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद मुनीर घरु वज़ीर खे इदारे जी कारकर्दगी ऐं मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। घरु वज़ीर मोहसिन नक़वी नादरा जी कारकर्दगी ऐं असराइती अवामी ख़िदमतुनि जी वाखाण कई। गैरक़ानूनी तौरु पाकिस्तानी शरीयत रखंदड़नि जी सुञाणप यकीनी बणाए नेशनल डेटा बेस मां कढण जी हिदायत। घरु वज़ीर मोहसिन नक़वी हिदायत कई त गैरक़ानूनी तौरु रहंदड़ परॾेहिनि जी निकाली में नादरा क़ानून लागू कंदड़ इदारनि खे मामनत फ़राहम करे। गुज़िरियल 2 सालनि में नादरा जी ख़िदमतुनि में नुमाया बहितरी आई आहे। गुल प्लाज़ा सानिए ते क़ाइम अदालती कमीशन जी कार्रवाई मुकमल थियण जे वेझो पहुची वई। कमीशन जी रिपोर्ट जल्द अचण जो इम्कान। कमीशन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां वधीक सवाल कंदे वज़ाहत तलब करे वरिती। अदालती कमीशन जे रजिस्ट्रार DGSBCA खे ख़त लिखियो वियो, जंहिंमें पुछाणो कयो वियो आहे त गुल प्लाज़ा में जहिड़ियुनि इमारतुनि में क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ते अमल दरामद जी ज़िम्मेवारी कंहिं अथॉरिटी ते लागू थिए थी। बिल्डिंग एंड टाउन प्लान रेगुलेशन्स ते अमल दरामद करण में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो किरदारु कहिड़ो आहे ऐं क़ाइदनि जी निगरानी जे हवाले सां इदारे जूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि। कमीशन अथॉरिटी खां 1 अप्रैल ताईं लिखत में जवाबु तलब करे वरितो। मीरपुर ख़ास जे मैट्रिक ऐं इंटर जे नतीजनि में बदोनवानी कंट्रोलर नौकरी मां बरतरफ़। सिंध हुकूमत मीरपुर ख़ास बोर्ड जे एग्ज़ाम कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादा खे मुलाज़िमत तां बरतरफ़ कयो। अनवर अलीम ख़ानज़ादा खे नतीजनि में फेरफार ऐं जाली सर्टिफिकेट्स जे मामले ते बरतरफ़ कयो वियो। कंट्रोलर ख़िलाफ़ फ़रवरी 2026 में इंक्वायरी रिपोर्ट में मैट्रिक ऐं इंटर जे नतीजनि में वॾे पैमाने ते टैंपरिंग जा इल्ज़ाम साबित थिया। तालीमी बोर्ड सचिव सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त अनवर अलीम ख़ानज़ादा न रुॻो शोकास नोटिस जो जवाबु ॾिनो, न ई ज़ाती हैसियत में ॿुधणी लाइ पेश कयो वियो। E&D रूल्स तहत कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादा खे बरतरफ़ कयो वियो। मीरपुर ख़ास में 2021 खां 2025 ताईं 1068 मैट्रिक ऐं 1471 इंटर जूं मार्कशीट्स ऐं सर्टिफिकेट्स रद्द कया विया। मामले में वधीक मुलविस ऑफिसरनि ऐं एजेंटनि ख़िलाफ़ जांच जारी आहे। ईरान पारां इसराइल ऐं ख़िते में अमरीकी अॾनि ते हमलनि जो सिलसिलो जारी। ईरान जे मिसाइल हमले में इसराइली शहर हैफा जी ऑयल रिफाइनरी में बाहि लॻी वई। हमलनि जी 87 लहर जे दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दुश्मन जे कमांड एंड कंट्रोल मर्कज़नि, ड्रोन हैंगर्स, वेपन सपोर्ट थाकनि, फ़ौजियुनि ऐं पायलट्स जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त ख़िते में मौजूदु 5 अमरीकी अॾनि इसराइली फ़ौजी मर्कज़नि ते मिसाइल हमला कया विया आहिनि। हमलनि में अमाद ऐं खुरमशहर बैलिस्टिक मिसाइलनि सां गॾु आपघाती ड्रोन बि इस्तेमालु कया विया। इसराइल जा ईरान ते हमला जारी। अस्फहान में 2000 पाउंड वज़नी बम सां हथियारनि जे ज़ख़ीरनि खे निशानो बणाइण जी दावा। इसराइली फ़ौज दावा कई आहे त तेहरान में मिसाइल ठाहींदड़ ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। अटकल 40 मर्कज़नि ते हमला कया विया आहिनि। तेहरान में केतिरनि ई धमाकनि सबबि कुझु इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुअतल। ॾखण लेबनान में हज़बुल्लाह सां चकरनि में वधीक 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया। अरब मीडिया मूजिबि ॾखण लेबनान में 2 मार्च खां हिन वक़्त ताईं 10 इसराइली फ़ौजी मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी चुका आहिनि। पाकिस्तान समेत 8 मुसलमान मुल्कनि जी वलारियल बैतुल मुक़द्दस में इबादत ते इसराइली पाबंदियुनि ते शदीद मज़म्मत। बयान पाकिस्तान, मिस्र, उर्दुन, गॾियल अरब इमारतुनि, इंडोनेशिया, तुर्किया, सऊदी अरब ऐं क़तर जे परॾेही वज़ीरनि तरफ़ां जारी कयो वियो। इसराइल जे क़दमनि खे क़ानूनी ऐं तारीख़ी हैसियत खे तब्दील करण जी कोशिश करार ॾींदे रद्द कयो वियो। पाकिस्तानी परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि पधिराई में चयो वियो त यरूशलेम में मुसलमाननि खे अलक्सा मस्जिद ताईं पहुच खां रोकणु, ईसाई मज़हबी अॻुवाननि खे मुक़दस चर्च में दाख़िला खां मना करणु आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। मस्जिद अक्सा खे बंदि रखणु इबादत जी आज़ादी जी संगीन भञकड़ी आहे ऐं उन सां ख़िते जे अमन खे ख़तरा थी सघनि था।
ईरान सऊदी अरब के पंहिंजो बिरादर मुल्क सम्झे थो ऐं उन जो एहतराम करे थो। हाणे वक़्तु अची वियो आहे त अमरीकी फ़ौज खे ख़िते मां कढियो वञे। असां जूं कार्रवाइयूं उन्हनि दुश्मन क़ुवतुनि ख़िलाफ़ आहिनि जेकी न अरबनि न ई ईरान जो एहतराम कनि थियूं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो बयान। ठुल्ह भरिसां 2 रोड हादसनि में नींगर फ़ौत, 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। गुट बचिड़ो लॻ मोटरसाइकिल वण सां टकराइजण सबबि नींगर गुलाम सरकी फ़ौत थियो। ज़ख़्मियुनि में 2 औरतूं बि शामिल, अस्पताल मुंतक़िल। वीगो जी ठकर में मोटरसाइकिल सवार ज़ख़्मी। हुमायूं शरीफ़ में रिक्शा कल्टी, औरत फ़ौत, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। फ़ौते जी सुञाणप मुस्मात ज़रीना सुमरो नाले सां थी। ज़ख़्मी रिक्शा ड्राइवर सनाउल्ला सुमरो खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं सुभाणे खां सिंध ऐं बलूचिस्तान में बरसातुनि जो नओं सिस्टम दाख़िल थियण जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गड़े सां तेज़ बरसाति जो इम्कानु आहे। कराची में 1 अप्रैल जी राति खां बरसाति शुरू थी सघे थी। 2 अप्रैल ते बरसाति जो इम्कानु वधीक आहे। 3 अप्रैल ते बि बरसाति जो इम्कानु रहंदो। कुझु इलाइक़नि में बरसाति 50 मिलीमीटर या उन खां वधीक बि पइजी सघे थी।